अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़ीक़त न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं। दाबे जी खां जाते गुज़र रात पीपी ज़िले काउंसिल जे मेंबर सिकंदर अली पावर गरीबाबाद मार्केट कब्रिस्तान जी बाउंड्री वाल जी मंज़ूरी ते तरक़ियाती कम जी शुरूआत कई त शहर ने एहतजाज कयो। मुज़ाहिरीन चयो त नज़ीर अहमद बलोच सिंध ॻोठ आबाद स्कीम ठटे जो अॻूणो तापेदार कब्रिस्तान जी ज़मीन पुरानी तारीख़नि में कब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ा माफ़िया खे कब्रिस्तान जी ज़मीन ते जैली कागज़ात ठाहे ॾिना पिया वञनि। सरकारी शिकायत में कब्ज़ा माफ़िया जी ॿिनि मेंबरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो ऐं ॿिनि माफ़िया खे कब्रिस्तान जी सरकारी ज़मीन ते कब्ज़ा करण जे इल्ज़ाम में 6 महीना क़ैद ऐं ॾंड जी सज़ा बि ॾई वई आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम लॻायो त ज़िले काउंसिल जा मेंबर मुबीना तौर ते कब्ज़े माफ़िया खे रिलीफ फ़राहम करण जी कोशिश करे रहिया आहिनि ऐं ज़िले काउंसिल जे मेंबरनि खे कब्रिस्तान वारे वाल ऐं हुकूमत में थींदड़ मंज़ूरीअ खे कयो पियो वञे आहे ऐं कोशिश करे रहिया आहिनि त जनाज़े जे मैदान खां ॿाहिरि ज़मीन खे छॾे भित ठाहे शहरनि जे एहतजाज ते यूसी चेयरमैन फ़कीर नबी बख्श बलोच पहुची कम बंदि कराए छॾियो। रिपोर्ट करे रहियो आहे फारूक शाह, हक़ीक़त न्यूज़ दाबे जी।